खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे रोशन तारा हाई स्कूल खिपरो में होली जे मौक़े ते रोशन तारा हाई स्कूल खिपरो में रंगनि जो त्योहार मल्हायो वियो, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई है। होली जे मौक़े ते केक काटियो वियो। शागिर्दनि में होली जी मिठाई विराई वई है। होली जे त्योहार जे मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि हिक ॿिए खे ऐं स्कूल जे स्टाफ खे रंग हणी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो। इन मौक़े ते रोशन तारा हाई स्कूल खिपरो जे हेडमास्टर साईं सुरेश कुमार खत्री चयो त होली जो त्योहार ख़ुशियुनि जो त्योहार है। असीं हिक ॿिए खे रंग हणी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं। आलमी इंसानियत खे होली जे शुभ मौक़े ते मुबारकूं ॾियूं था। सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी धरती है, जिते हमेशा अमन प्यार भाईचारे जो दर्स मिले थो। पाकिस्तान में असां पंहिंजी मज़हबी इबादत करण जो हक़ हासिल है, जॾहिं त पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं सलामती जे लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।